नाज़िम PDM सरबराह मौलाना फजल रहमान MQM अगवान ख़ालिद मक़बूल सिद्दीकी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस करे रहिया हुआ। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जो चवणु हो त असांखे घटि में घटि हुकूमत कुझु वक़्तु त ॿुधाए हा, कुझु का ॻाल्हि त करे हा। संदसि चवणु हो त असांखे पंहिंजा ऑफिस खोलण जी उमेद ही। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चवणु हो त असांखे पंहिंजा ऑफिसिस खोलण जी उमेद ही। संदसि चवणु त मौलाना फजल रहमान सां ॻाल्हियूं थियूं आहिनि, असां मुतमइन आहियूं। संदसि चवणु हो त हुकूमत असांखे घटि में घटि वक़्तु ॾिए हा, असां सां ॻाल्हि करे हा। मौलाना फजल रहमान जो चवणु हो त MQM सां हमाहंगी थी आहे। संदसि चवणु त असां में हमाहंगी घणी थी आहे, ॾिसूं था त MQM हिकु ॿिनि ॾींहंनि में कहिड़ो जवाबु ॾिए थी। मौलाना फजल रहमान चयो त अदम एतमाद वारी जेका रिथ आहे असेंबली में पहुची चुकी आहे, हितां मुतमइन थी वञी रहियो आहियां। संदसि चवणु हो त इत्तेहादी हुकूमत सां गॾु न आहिनि, MQM सां भरपूर हमाहंगी थी आहे। के आगाह कई पिया नाज़िर MQM अगवान सां ख़ालिद मक़बूल सिद्दीकी सां मौलाना फजल रहमान गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे।